मासात इमरान घर कोन आहे छा? इमरान घर आहे अदा, अंदर वेठो आहे। तू वे त सही, मां सॾे थी अचां। न थी विया कोन थो। मासात के मुबारक है एसआई जो ऑर्डर ॾियणु आयो। पारस इमरान खे नौकरी मिली वई आहे। सच्ची अदा? अॼु ही ॾिसो इमरान जी नौकरी जो ऑर्डर। ओ माजे साहब, अॼु भला कीअं भुलिजी पिया आहियो? मासाद, तोखे नौकरी मिली वई आहे। हे ॾिस अदा, माजे तुंहिंजे लाइ ऑर्डर खणी आयो आहे। मट कर, मूंखे माजे सां ॻाल्हाइण ॾे। हा माजे साहब, मूं अव्हां खे दावत ॾिनी हुई त मुंहिंजे घर अचिजांइ। इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे इमरान? तूं मुंहिंजो मासात आहीं, पंहिंजो आहीं मुंहिंजो। वाह माजे साहब वाह, अमीना भी तो तुझी मासात आहे, तुझी ज़ाल आहे, उनखे रत थोरो वारी, या तुझी गैरत। इमरान ज़बान खे रोक, एतिरो ओछरो थी न ॻाल्हाए। मासात सम्झी मां तोखे ॾियणु आयो आहियां ऐं तूं मूंखे रनवारा ताना थो ॾीं। सच थो चवां त खार थो खाई माजिद। तो ऐं मासी अमीना सां जेके जुठियूं कयूं आहिनि उहे मूंखे चङी तरह यादि आहिनि। माजिद मुझे घर में बीठो आहीं, जे बाहर काकड़ो करी हा न त समझाए छॾियां हा। मूंखे बि पारस जी नोड़ी नक में न हुजे हा, मुठ में विझी मरोटो हिकु ॾियां त वारीअ जे भितर अची भुरी पए। माजिद साहब, आऊं वारीअ जो भितर न पर पत्थर आहियां। मतां पत्थर सां मथो हणी त मथो कचो थी पवई। पत्थर भी मूंखे चङी तरह पीअण ईंदा आहिनि इमरान, पर अम्मा ऐं पारस जो मरहम मूंखे मारे थो। न त तूं त नाण सां छिनण जहिड़ो आहीं, काती जी ज़रूरत कोन पहुची। इमरान, इहो तूं छा कयो? अदा माजिद खे तूं नाराज़ करे छॾियो। माठ कर, या ज़बान वॾे कामनि जे अॻियां न उछलायां। माजिद जी वकालत कंदीअ त कोई छॾींदोसांइ। माठ कर। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।